أهل بيته أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. Kakkasaran Nipanasaran Parasade Sahoga Janil Jayo Allah Tan Tavna Ayo Tanke. دوستوں عزیزوں وبائیوں بزرگوں السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. اللہ تعالی جا لکھ احسان عیم مجھے سنے کریم رب جا کروڑی کرم جے اساں سبری کے پنجے ان پیارے گھر میں اچن جی توفیق عطا فرمائی. کہ جے وس جی گال ناہی رب جے کے گھرے مرضی جو مالک آئے. یاد رہے جڏहिं انسان جي مٿان موت اچي ويندو آ جڏहिं یاد رہے قیامت جو جڏहिं ڏياڻو ٿيندو ته اللہ تعالیٰ نہ دولت جو پڇندو نہ بچن جو پڇندو نہ دوستن جو پڇندو نہ مال ملڪيت جو پڇندو نہ جائيداد جو پڇندو نہ مٽن مائٽن جو پڇندو نہ ابي اما جو پڇندو. منهنجو سونو کريم رب سب کون پيريان سوال نماز جو ڪندو ته او منهنجا بانڙا ڏي خبر نماز پڙهي جيڪڏهن اسان پنहिंजे دل में सोचूं त असांजो पहिरियों छा सवाल पको आहे या न आहे. असांजो जेकॾहिं पहिरीं सवाल ग़लति आहे कचो आहे असांखे यादि न आहे वरी बारगाह उहा बारगाह करीम रब जी बारगाह उते कोई बि माण्हू कूड़ कोन थो ॻाल्हाए सघे. उहे जेके तराज़ूं उहे सच जूं हूंदियूं उहे तराज़ूं उहे सादिक जूं हूंदियूं उहे तराज़ूं उहे अमीन जूं हूंदियूं. अज़ीज़ाने मन असां 5 वक़्तनि जी निमाज़ जेकॾहिं हिकिड़ो मिसाल फितरी तौर ते मुस्लमान चवंदो आहे पाकाई कोन थी रही. मुस्लमान चवंदो आहे कपड़ा नापाक आहिनि. मुस्लमान चवंदो आहे जिस्म नापाक आहे. मुस्लमान चवंदो आहे निमाज़ जो टेम कोन्हे. मुस्लमान चवंदो आहे अहिड़ा बहाना कंदो आहे मूंखे कमु आहे दुकान जो कमु आहे ज़मीन जो कमु आहे घर जो कमु आहे. अहिड़े तरीक़े सां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं
असां घर में फाथल आहियूं, दुकान में फाथल आहियूं, बचड़नि में फाथल आहियूं, दौलत में, माल मिल्कियत में, ज़मीन में फाथल आहियूं। ज़मीन जो पाणी आहे, कलर आहे, दवा आहे, जेको कुझु आहे, अनाज छटणो करणो, इन जो कमु आहे। जेकॾहिं असां 5 वक़्त जी निमाज़ कोन था पढ़ी सघूं, कोशिशि कयूं। जेकॾहिं असां कोन था पढ़ी सघूं, वरी तो जा कोशिशि कयो ऐं कयूं। जेकॾहिं असां कोन था पढ़ी सघूं, कम से कम वॾी कोशिशि सां शैतान खे पंहिंजे इन ॿिन्हिनि कुलनि तां लाहे करे, जेके किरामन कातिबीन आहिनि, इन्हनि खे गवाह करे इहा जुमे जी निमाज़ त असां पढ़ूं। चङी तरह गुस्ल करे, वेंजी सिंजी, साफ़ कपिड़ा पाए, ख़ुशबू हुजे उहा हणी, जेकॾहिं तेल बि हूंदो उहो हणी, सुरमो बि हूंदो उहो हणी। इहा छा आहे? सुन्नत आहे। सुन्नत मुंहिंजे महबूब मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नह जुमे जे ॾींहुं कटण, इहा मुंहिंजे आका जी सुन्नत आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, असां इहे त अमल कयूं। इहो हिकिड़ो ॾींहुं जुमे जो ॾींहुं आहे। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जुमे जे ॾींहुं जंहिं बि मुंहिंजे मथां 80 मरतबा दुरूद पाक पढ़ियो। घणा मरतबा? 80 मरतबा। कहिड़ो दुरूद आहे? अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजे मदीने जे साईं फरमाए, जंहिं बि शख़्स निमाज़ असर खां बाद में, निमाज़ असर यानी 3 पहर खां बाद में 80 मरतबा दुरूद पाक पढ़ियो त मुंहिंजो सुहिणो करीम रब जेके पहिरियां गुनाह कया आहिनि उहे बि मुंहिंजो करीम रब उन जा माफ़ करे छॾींदो। ऐं जेके अॻिली जेके ज़िंदगी आहे 80 सालनि जा गुनाह बख़्श करे छॾींदो। अञा 80 साल ते कंहिंजी बि उमिरि तक़रीबन न आहे। जेकॾहिं असां ॾिसो जुमा असांखे घणा नसीब था अचनि ज़िंदगीअ में, का ख़बर न आहे ज़िंदगीअ जी। हीअ जुमो बि वॾी मुश्किलात सां नसीब थियो आहे, दुआउनि जे सदके नसीब थियो आहे। असांखे ग़रीब यतीम मिस्कीन खे मानीअ जो दॿो खारायो आहे, उन जे सदके में थियो आहे। असां ख़ैर ख़ैरात कई आहे, उन जे सदके में इहो जुमो असां तव्हांखे नसीब थियो आहे। वरन मुंहिंजा दोस्त अज़ीज़, असां मुस्लमाननि जी, असां इंसाननि जी एतिरी त हालत ख़राब थी चुकी आहे। अल्लाह ताला शल रहम फरमाए। अज़ीज़ ज़ालिमन, मुंहिंजो सुहिणो करीम रब जेकॾहिं 80 साल जा गुनाह माफ़ फरमाए त बाक़ी गुनाह को रहंदो। तवज्जह कयो, अहिड़ा भलारा महीना था अचनि, ज़ुल्क़अद जो महीनो हुजे, ज़ुल्हज जो महीनो हुजे, उन खां बाद में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुहर्रमुल हराम जो महीनो अचे। अहिड़ा भलारा महीना अचनि जंहिंमें अंबिया जो इबादतूं थियल हुजनि, जंहिंमें औलिया अल्लाह जो इबादतूं थियल हुजनि, उन जूं दुआऊं घुरियल हुजनि हिन मखलूक ख़ुदा जे लाइ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अहिड़ा अमल कयूं। हुनखे चऊं, कंहिंखे मानीअ गबो खारायूं त हुनखे एतिरो त चऊं त असांजे लाइ दुआ घुर, असांजे लाइ दुआ घुर त सुनो करीम रब असां सां छा थी नाराज़ थियो आहे, असां सां सुनो करीम रब छा थी नाराज़ थियो आहे जो असांखे पंहिंजे दर ते अचण जी तौफ़ीक़ नथी मिले। तौफ़ीक़ ख़ुदा कोन थो ॾे। 5 वक़्तनि जी निमाज़ त हिकु तरफ़, लेकिन जेकी हफ़्ते जी निमाज़ आहे, जुमातुल मुबारक जी इहा निमाज़ आहे, तव्हां सभिनी खे इहो जुमो मुबारक हुजे। त हीअ असांखे निमाज़ छो कोन थी नसीब थिए? जेकॾहिं असां शादीअ जा कार्ड बि छुपाईंदा आहियूं, शादीअ जा कार्ड उनखे ॾींदा आहियूं जंहिंसां इहा दिलि ठरियल हूंदी आहे। हा, जेकॾहिं कार्ड ख़तमु थी वेंदा आहिनि, असां सॾु बि उनखे ॾींदा आहियूं जंहिंसां इहा दिलि ठरियल हूंदी आहे। करीम रब जी ज़ात ॾिसी रही आहे। जुमे जो ॾींहुं उहो जुमे जो ॾींहुं आहे जंहिं ते हर मस्जिद में मुअज़्ज़िन आज़ान ॾींदा आहिनि, बाद में ख़तीबान साहिबान ख़िताब फरमाईंदा आहिनि, उन खां बाद में ख़तीबान ख़ुतबो पढ़ंदा आहिनि, फ़रिश्ता लिखंदा वेंदा आहिनि। जेको पहिरियों आयो उनखे उठ जो सवाबु मिलंदो आहे, उठ जी क़ुर्बानी ॾियणो उनखे। जेको उन खां बाद में आयो उन ॾियण सान जी क़ुर्बानी कई, जे उन खां बाद में आयो उन ॾियण घोड़े जी क़ुर्बानी कई, जेको उन खां बाद में आयो उन ॾियण छेले जी क़ुर्बानी कई, उन खां बाद में आयो ॾियण
कुर्बानी की जेको उन को बाद में उन ॾिण बेदे जी आने जी कुर्बानी की उन को बाद में आयो जेको त फरिश्ता पंहिंजा दफ़्तर बंदि कंदा आहिनि ऐं उहे बि ख़ुतबो ॿुधंदा आहिनि। अज़ीज़ान मन असां तवज्जो कयूं, असां करीम रब असांखे छूकूं थो अचण जी तौफ़ीक़ ॾे पंहिंजे दरवाज़े ते कामिल वलीअ जे अल्लाह जो सुनो क़ुरान करीम फरमाए रहियो आहे या अय्युहल इंसान मा ग़ुर्रक बिरब्बिकल करीम। ए इंसान ॿुधाए उहा कहिड़ी शइ आहे जंहिं तोखे मां करीम रब जे दरवाज़े खां परे करे छॾियो आहे। उहा ॿुधा उहा कहिड़ी शइ आहे जेका मुंहिंजे दरवाज़े ते नाहे, जंहिंजे करे तूं ॿियनि जे दरवाज़े ते टंगियो पियो आहे। ॿुधाए उहा कहिड़ी शइ आहे जेकॾहिं पंहिंजे दिलि में तवज्जो कयूं उहा काई बि शइ न आहे। अञा बि थोरो गौर कयूं त या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम। करीम रब तो फरमाए क़ुरान करीम में ए ईमान वारो उहे ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो तव्हांजी दौलत ऐं ॿियो तव्हांजो औलाद, ॿी का शइ न आहे। करीम रब पोइ उहो कंहिंखां जुदा थो करे अन ज़िक्रिल्लाह, अल्लाह जी ज़िक्र कयूं उहो गाफ़िल थो करे, परे थो करे। ए मुस्लमानो, ए अल्लाह जा बानड़ो, ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो भाइरो बुज़ुर्गो, तव्हां ॿुधो त करीम रब जो क़ुरान थो फरमाए उहे ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो तव्हांजो औलाद ऐं ॿी तव्हांजी दौलत, ॿी का शइ न आहे का अल्लाह जे ज़िक्र खां परे थी करे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो 5 वक़्तनि जी नमाज़ जी कोशिशि कयूं। जेकॾहिं कोशिशि बि असां कई आहे करीम रब तौफ़ीक़ कोन थो ॾिए, अचूं जुमे जी नमाज़ पढ़ूं ऐं दुआ घुरायूं। करीम रब मन असांखे 5 वक़्तनि नमाज़ जे पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब खां दुआ आहे न, रब खां दुआ आहे, न त कल शायर भी फरमाए छॾियो न, उथी कर इबादत उमिरि थो विञाई, मथां मौत मिठेड़ा सॾई पियो सदाई। उथी कर इबादत ओ मुंहिंजा साईं उमिरि थो विञाई, मथां मौत मिठेड़ा सॾई पियो सदाई। पंहिंजी दिलि जे अंदरि निमाज़ जो प्यार रख, पंहिंजी दिलि जे अंदरि अल्लाह जे ज़िक्र जो प्यार रख। करीम रब जो ज़िक्र ज़ुबान ते हुजे, मुंहिंजे आका मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत दिल में हुजे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हज़रत ख़ालिद बिन वलीद खां पुछ जे दुआऊं घुरियूं मुंहिंजा सोना करीम रब मूंखे तौफ़ीक़ ॾे त कंहिं जंग में मां शहीद थी वञा। मुंहिंजो सुहिणो करीम रब उन जी दुआ रद कोन पियो करे, उन हज़रत ख़ालिद बिन वलीद जी दुआ मुंहिंजो सुहिणो करीम रब क़बूल पियो करे पियो। लेकिन हज़रत ख़ालिद बिन वलीद छो कोन पियो शहीद थिए, छो कोन पियो शहीद थिए। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे मदीने जे साईं जे जिस्म मुबारक जो हिकिड़ो वार उन जी टोपीअ में फाथल हुयो, उन वार जी बरकत सां हज़रत ख़ालिद बिन वलीद शहीद कोन पियो थिए। शहीद कीअं थिए दुश्मननि जो काफ़रनि जो वार हज़रत ख़ालिद बिन वलीद जे जिस्म ते कीअं लॻे, जे जिस्म में मुंहिंजे मदीने जे साईं जो जिस्म जो वार मुबारक मौजूद आहे। वो हज़रत ख़ालिद बिन वलीद कौन कहता है कि वो रहते मदीने में, गलत कहते मेरे आका तो रहते हैं आशिकों के सीने में। जो मदीने जो साईं त असांजे दिलि में आहे, असांखे छा थो मिले? हिकिड़े जेकॾहिं दिलि में सोचूं
दिल में सोचूं ये कहिड़ो महीनो आहे, ज़ुल्क़ाइद जो महीनो आहे, केॾो बरकतुनि वारो महीनो आहे। असां हिन महीने जे अंदरि छा कंदा आहियूं? गाना ॿुधंदा आहियूं। गाना बि उहे गाना ॿुधंदा आहियूं जंहिंमें गार खां सवाइ ॿियो कमु ई न आहे को। ज़ुल्हज जो महीनो तो जे ईद ते असां कोन मुड़ंदासीं, ईद ते बि इबादत जो ॾींहुं आहे, वॾो ॾींहुं आहे, मुंहिंजे सुहिणे करीम रब जे बरकतुनि वारो ॾींहुं आहे, उन ते बि असां कोन मुड़ंदासीं। फिल्मूं मोबाइल में विझराईंदासीं, उहे ॾिसंदा आहियूं। अज़ीज़ाने मां अल्लाह करीम रब असां सभिनी खे इन्हनि कमनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इन्हनि कमनि खां बचूं, इन्हनि जेके गुनाहनि जा कम आहिनि उन्हनि खां बचूं। गाना थिया, फिल्मूं थियूं, उन्हनि खां असां बचूं। इन्हनि में कुझु बि न आहे को। ॿुधो उहा शइ जेका तोखे हिते बि फ़ाइदो ॾिए त क़ब्र में बि तोखे फ़ाइदो ॾिए, हिते बि तोखे फ़ाइदो ॾिए त तोखे क़ब्र में बि तोखे फ़ाइदो ॾिए। तिलावत ॿुधो, कारी एॾी कोशिशि कंदा आहिनि, कारियल क़ुरान एॾी कोशिशि कंदा आहिनि त असांजी तिलावत कंहिंजे न कंहिंजी दिलि में उतरी वञे, लही वञे। मन को अल्लाह जो कोन को बानड़ो निमाज़ पढ़े, क़ुरान पढ़े। जेकॾहिं क़ुरान पढ़ियल आहियूं त तिलावत कयूं, जेकॾहिं क़ुरान करीम पढ़ियल न आहियूं त क़ुरान करीम जी सिट ते हथ रखे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इएं त पढ़ी सघूं था न। जेकॾहिं इएं बि असांखे यादि न आहे, कम से कम इएं त चई सघूं था नी मुंहिंजा करीम रब हीअ बि तो सच फरमायो, हीअ बि तो सच फरमायो, हीअ बि तो सच फरमायो। जेकॾहिं असां निमाज़ पढ़ंदा आहियूं, निमाज़ बि हिकिड़ी वॾी वर्जिश आहे, हिकिड़ी निमाज़ बि वॾी वर्जिश आहे। हिकिड़नि खे फिल्मूं ॾिसंदे ॾिसंदे उन्हनि ते मौत वाक़िअ थी वियो, हिकिड़नि खे फिल्मूं ॾिसंदे ॾिसंदे उन ते मौत अची वियो, गाना ॿुधंदे उन ते मौत अची वियो। उहो करीम रब जो केॾो न बानड़ो ख़ुशि नसीब हूंदो जेको तिलावत ॿुधंदे ॿुधंदे, जेको क़ुरान करीम पढ़ंदे पढ़ंदे, जेको निमाज़ पढ़ंदे पढ़ंदे उन ते मौत अची वञे, उहो केॾो न ख़ुशि नसीब हूंदो। करीम रब असां तव्हां सभिनी खे नवाज़ियो आहे न, बचड़नि सां बि नवाज़ियो आहे, दौलत सां बि नवाज़ियो आहे, सिहत सां बि नवाज़ियो आहे, नूर सां बि नवाज़ियो आहे, सिहत सां बि नवाज़ियो आहे, सुकून सां बि नवाज़ियो आहे। जेकॾहिं कंहिंखे सुकून न आहे, देरि न करे इशा जी नमाज़ पढ़। जेकॾहिं कंहिंखे कामयाबीअ जी ज़रूरत आहे, देरि न कर मग़रिब जी नमाज़ पढ़। जेकॾहिं कंहिंखे सिहत जी ज़रूरत आहे, सम्झे तो मां चाक नथो रहां, मां कमज़ोर थो रहां, 3 पहरीअ जी जल्द नमाज़ पढ़। जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो कोई बि अल्लाह जो बानड़ो वुज़ू कंदो आहे, बसि वुज़ू करणु उन जो कमु हूंदो आहे। करीम रब उनखे शफ़ा बि ॾींदो आहे, नूर बि उनजे जिस्म में ॾेई छॾींदो आहे, शफ़ा बि ॾींदो आहे। उहो कहिड़ो डॉक्टर आहे जेको चए त मां शिफ़ा बि ॾियां थो ऐं तोखे नूर जी बि दवा ॾियां थो ऐं पैसा बि तोखां ॿुधो वठां। उहो डॉक्टर त ॿुधायो, कोई बि अहिड़ो इन दुनिया में डॉक्टर न हूंदो जेको चए मां पैसा बि कोन थो वठां, तोखे शिफ़ा बि ॾियां थो, तोखे नूर बि ॾियां थो, जेकॾहिं उन जे हथ में हुजे। ईअं थी नथो सघे। अज़ीज़ाने मन करीम रब जी ज़ात शफ़ा वारी आहे। वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुव शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। मुंहिंजो सुहिणो करीम रब तो फरमाए मोमिननि जे लाइ, ईमान वारनि जे लाइ इहो क़ुरान करीम शफ़ा बि आहे ऐं रहमत बि आहे। रहमतन मुराद नूर आहे, नूर बि आहे, शफ़ा बि आहे। बसि वुज़ू करणु उन जो कमु हूंदो आहे। मुंहिंजो करीम रब उनखे नूर बि अता फरमाए छॾींदो आहे ऐं शफ़ा बि अता फरमाईंदो आहे। जेकॾहिं नूर मिली वियो, सुकून बि मिली वेंदो। जेकॾहिं वुज़ू कयोसीं, नूर मिली वियो त सिहत बि मिली वेंदी। जेकॾहिं वुज़ू कयोसीं, गुनाह बि माफ़ थी वेंदा, नूर बि वधी वेंदो, बीमारी बि छॾी वेंदी, सुकून बि मिली वेंदो, कामयाबीअ जा बि दरवाज़ा खुली वेंदा। कोई न में टेंशन ई कोन हूंदो कोई टेंशन, कोई बि कहिड़े बि क़िस्म जो टेंशन न हूंदो। यादि रहे, हा हिकिड़ी औरत हिकिड़े घर में
मुड़ुस ऐं औरत रहियल हुया। मुड़ुस कमाइण वियो, औरत अकेली, बचड़ा बि कोन हुया, बचड़ा बि स्कूल विया हलिया। जीअं हू मर्द घर आयो, हुनखे चेक कयईं त एॾो बुखार में तायल आहे, मस उहो घर पहुतो। जेकॾहिं 5 मिंट या 10 मिंट घर न पहुचे, हुनजे मथां मौत वाक़ई थी वञे। आयो घरवारीअ ॾिठो त इहो त बीमारी में मुब्तला लॻो पियो आहे, इहो त बुखार आहे हिनखे। फ़ोनियूं दोनियूं घुमाई, कंहिंजी बि फ़ोन न लॻी, न डॉक्टर जो नंबर, मिटनि माइटनि जो बि नंबर बंदि, सीन, कंहिंजो बि नंबर कोन हुयो। हुन औरत छा उहा निमाज़ पढ़ियल हुई? निमाज़ बि कान पढ़ियल हुई। या उहा वुज़ू कंदी? वुज़ू बि कान कंदी हुई। हा, टेप लॻल हुई घर में, उहा मौलवी साहिब जी केसट ॿुधंदी हुई त जेको वुज़ू कंदो आहे, निमाज़ पढ़ंदो आहे, करीम रब हुनखे कॾहिं बि ख़ाली कोन मोटाईंदो आहे। बसि हुन जीअं तीअं वुज़ू कयो आहे, वुज़ू करे मुसलो विछाए उहो बेहोशीअ जी हालत में पियो आहे। बसि अल्लाह अकबर करे, उबता सुबता सजदा ॾेई, रुकू करे, क़ियाम करे ऐं अतहियात में वेही करे, अतहियात खां बाद में दुआ घुरी, मुंहिंजा करीम रब मुंहिंजे मर्द खे ख़ुशि रख, मुंहिंजे घोट खे ख़ुशि रख। बसि दुआ घुरी, 2 मिंट कोन गुज़रिया, हुन चयो पाणी ॾियो, उञ लॻी आहे, पाणी ॾियो, उञ लॻी आहे। इहा करीम रब जे ॾिसो न हिकिड़ो मोजिज़ो, निमाज़ जो मोजिज़ो ॾिसो। असां था चऊं त निमाज़ पढ़ंदासीं असां लुटिजी वेंदासीं, असां था चऊं क़ुरान करीम पढ़ंदासीं असां तबाह थी वेंदासीं, असां था चऊं जेकॾहिं वुज़ू कंदासीं असांखे बीमारी पकोड़ी वेंदी। पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं पेट जो ई सूर जेके हूंदो आहे उहो सची दिलि सां वुज़ू कंदो आहे, करीम रब हुनजो वुज़ू रद्द कोन कंदो आहे, क़बूल फरमाईंदो आहे। हिन जिस्म जे जे बि खिते में पाणी वुज़ूअ जो पहुचंदो आहे, उतां बीमारी बि छड़ी वेंदी आहे, उतां गुनाह बि छड़ी वेंदा आहिनि, हुनखे नूर बि करीम रब अता फरमाए छॾींदो आहे। चाहियूं था क़ुरान करीम पढ़ंदासीं, क़ुरान करीम पढ़ंदासीं, नमाज़ बि पढ़ंदासीं, ज़िक्र बि कंदासीं, ऐं हिन अल्लाह जे हिन कामिल वलीअ सही पीर गुल मोहम्मद काज़ी रहमतुल्लाहि तआला अलैहि जी हिन जामे मस्जिद खे बि आबाद करण जी कोशिश कंदासीं न। पोइ छा चवंदासीं? मुंहिंजी बि तूं सदा ॿुध आसमान वारा, मुंहिंजी बि तूं सदा ॿुध आसमान वारा, काॾे भला वञा मां, काॾे भला वञा मां, सारे जहान वारा, मुंहिंजी बि तूं सदा ॿुध आसमान वारा, मुंहिंजी बि तूं सदा ॿुध आसमान वारा। निमाज़ बि पढ़ो, अल्लाह जो ज़िक्र बि कयो, असां बि पढ़ूं ऐं असां पंहिंजे बचड़नि खे बि पढ़ायूं। बचड़नि खां पुछूं निमाज़ पढ़ी अथव न पढ़ी अथव? पढ़ंदासीं जेकॾहिं असां ख़ुदि ई कोन था पढ़ूं न, थोरो तवजो रहंदो आहे न, बचड़नि ॾे तवजो रहंदो आहे न। छो चवंदा आहियूं त हाफ़िज़नि खे क़ुरान ॾाढो यादि थो थिए, छो त उहे बचड़नि खे पढ़ाइनि था, तॾहिं त उन्हनि खे क़ुरान करीम ॾाढो यादि थो थिए न। हा, बराबरि था पढ़ाइनि, उन्हनि खे क़ुरान करीम यादि थो थिए न। असां बि ईअं कयूं, निमाज़ जो उन्हनि खां पुछूं त बचड़ा निमाज़ पढ़ी अथव या कोन पढ़ी अथव, क़ुरान करीम जी तिलावत कई अथव या कान कई अथव। जेकॾहिं असां ईअं पुछंदासीं, करीम रब असांजी दुआ ज़रूरु क़बूल फरमाईंदो। जेके बि असांजूं हाजतूं आहिनि, जाइज़ मक़सद, जाइज़ हाजतूं आहिनि, हिन अल्लाह जे कामिल वलीअ जी हिन मस्जिद में करीम रब पूरियूं कंदो। मुंहिंजो चवणु ऐं अवां ॿाहिरि जो ॿुधणु, मुंहिंजो करीम रब पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। फ़क़ीर टुर खे अर्ज़ु आहे त अचे ऐं हुनजे हक़ में दुआ घुरूं त अलाह से हुनखे तौफ़ीक़ निमाज़ पढ़ण जी। फ़क़ीर टुर मुंबई जो, टुर हिते शायदि घणा हूंदा, फ़क़ीर टुर मुंबई जो ख़ुशूस जिते आहे उहो अची